कहिड़े क़िस्म जो माण्हू थी थो सघे मौला जे लश्कर जो सिपाही? केरु उन्हनि मां थी थो सघे? केरु उन्हनि जे क़रीब थी थो सघे? केरु उन्हनि जो पंहिंजो बणिजी थो सघे? नारनि सां न। मौला त फरमाइनि वफ़िरतुन अहब्बूना, उहो टोलो उहो गिरोह जेको असां सां मुहबत करे, वहफ़िज़ू क़ौलना, असांजे फरमाननि खे असांजे अक़वाल खे पंहिंजी दिलनि में जायूं ॾे सांढे, पंहिंजे अंदर जी ऊन्हाइनि में असांजी ॻाल्हियुनि खे सांढे रखे ऐं उन्हनि खे यादि करे। व अताऊ अमरना, असांजे हुक्मनि जी इताअत करे। अहबूना हफ़िज़ू क़ौलना, असां सां मुहबत करे, असांजे फरमाननि खे असांजी तालीम खे यादि रखे। व अताऊ अमरना, असांजे अहकामात जी इताअत करे, नाफरमान न हुजे। वलम युखालिफू फ़िअलना, असांजी सीरत, असांजी हलत, असांजे अंदाज़ ज़िंदगी जेका लिविंग स्टाइल आहे असांजी मौला था फरमाइनि उनजी मुखालिफ़त न करे। इहे न त कौल में असां सां ज़ुबानी मुहबत करे पर अफ़आलनि में वरी असांजी सीरत जो मुखालिफ़ हुजे, असांजो पैरोकार बि हुजे। पोइ इहो केरु? हबूना अहबूना, असां सां मुहबत करे, हफ़िज़ू क़ौलना, असांजे फरमाननि खे यादि रखे, व अताऊ अमरना, असांजे हुक्मनि जी इताअत करे। वलम युखालिफू फ़िअलना, असांजी सीरत जी मुखालिफ़त न करे। पोइ हैसियत छा थी बणिजी वञेसि? अगरि इहे 3-4-5 कम करे थो वठे, मौला था फरमाइनि फ़उलाइका मिन्ना व नहनु मिनहुम, असां त अॼु ॾींहं ताईं इहो ॿुधो हो त सलमान मिन्ना अहलल बैत, सलमान अहले बैत मां हुआ। जीअं साईं फरमायो हिते त साई ऐं ॾाढी चादर पाइण ते झेड़ो पियो थो थिए। अचो मौला खां पुछो, मौला तव्हांजो केरु आहे? सैयद गैर सैयद, मेमन, शेख, फलाणी ज़ात, फलाणी ज़ात? न न, हिते आयूं अबोझन जूं सपड़ जाम सहे, जो वहे सो लहे। जेको महिनत कंदो, कोशिश कंदो, ज़ात खे नथा ॾिसनि, अफ़आलनि खे नथा, फ़क़त किरदार उन्हनि जी बारगाह में आहे। मौला त फरमाइनि असांजी ॻाल्हियूं यादि करे, असांजे फरमाननि जी खे हिफ़्ज़ करे, असांजे फ़ेल में असांजी इताअत करे। मन फ़उलाइका मिन्ना व नहनु मिनहुम, मौला त फरमाइनि रुगो सलमान न, पोइ अहिड़ा भला असां मोहन, असां उन्हनि में आहियूं।